बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहे रहिया आहियूं मिठी मानी, जेका अक्सर करे असां सिंधियुनि जी स्पेशली पसंदि आहे। हीअ जेको तव्हां सुबुह जो खाई सघो था, नाश्ते में खाई सघो था ऐं शाम जो चांहि सां खाई सघो था, केॾांहुं खणी वञी सघो था। हीअ ॾाढी मज़ेदार थींदी आहे ऐं ॾाढी सुठी हूंदी आहे, ॾाढी सिहत लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे। ॿारनि खे बि ॾाढी वणंदी आहे। अक्सर करे जॾहिं तव्हांखे भाॼियूं पसंदि नथियूं अचनि या मसाला माण्हू नथो एतिरा खाई सघे त हीअ तमामु सुठी ऐं सिहत बख़्श खाधो आहे। अचो त तव्हांखे ॿुधायूं त असांजे घर में जेको आहे मिठी मानी कीअं पचाई वेंदी आहे ऐं हुन में कहिड़ी कहिड़ी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। सभ खां पहिरीं असां 2 कोप अटे जा खयां आहिनि, जेको घर जो आम अटो हूंदो आहे। हुन खां अलावा असां खंडु खई आहे, हिते मां 1/2 कोप रखियो आहे, पर ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु कंदासीं। फ़िलहालु मां हिते 1/2 कोप खंड जो हिते कढी वरितो आहे। हुन खां अलावा सिंधी गिहु 2 खां 3 चमचा मां हिते कढी आई आहियां, वॾा वारा। वधीक जेतिरो असांखे ज़रूरत में हूंदो ओतिरो इस्तेमालु करे वठंदासीं। मलाई, ताज़ी खीर जी निकितल हीअ मलाई आहे। असां जेको आहे खीर काढ़ण खां पोइ जेका मलाई थींदी आहे उहा गॾु कई आहे। उहा मलाई 1 प्याली या 4 खां 5 चमचा उहा विझंदासीं। हुन खां अलावा लूणु 1/2 चमचो, 2 कोपनि में 1/2 चमचे खां घटि इस्तेमालु थींदो, उहो तव्हांखे असां ॿुधाईंदासीं केतिरो थो थिए। ऐं जीरो ऐं 1 गिलास हिते मां पाणी जो रखियो आहे अटे खे मलण लाइ। हुन खां अलावा वधीक इस्तेमालु थियो त बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हाणे असां सभ खां पहिरीं अटो जेको 2 कोप खयो आहे हुनखे छाणे था वठूं त अगरि हिन में को कख वग़ैरह हुजे त उहा साफ़ थी वञे। अटो असां पंहिंजो छाणे वरितो आहे। हाणे हिन में जेको आहे ॿियूं शयूं विझंदासीं। सभ खां पहिरीं मां शामिलु कयां थी खंडु 2 खां 3 वॾा चमचा। हुन खां पोइ हिन में मां शामिलु कयां थी 1/2 चमचो जीरे जो, हीउ मां हिते रखियो हुयो। हुन खां अलावा मां हिन में शामिलु कंदसि मलाई बि 2 खां 3 चमचा वॾा आहे। मलाई जा खीर जी मलाई आहे, ताज़ो खीर जेको ईंदो आहे काढ़ींदा आहियूं असां घर में। हुन खां अलावा मां हिन में शामिलु कयां थी सिंधी गिहु। फ़िलहालु मां हिन में 2 चमचा अंदाज़े जे मुताबिक़ 2 चमचा सिंधी गिह जा शामिलु थी कयां। ऐं लूणु 1/2 चमचो असांजे अंदाज़े जे मुताबिक़, या लूणु 1/2 चमचे खां थोरो घटि था इस्तेमालु। असां में हिन में जीरो घटि पियो नज़र अचे, थोरो हिन में असां जीरो अञा ॿियो बि इस्तेमालु कंदासीं। जीरे सां हिन में टेस्ट तमामु सुठो अची वेंदो आहे। हाणे असां चमचे सां हिनखे चङी तरह मिलाए वरितो। हाणे अचो त हिनखे पंहिंजे हथनि जी मदद सां ॻोहे वठूं। पहिरीं ख़ुश्क खे ॻोहे वठो त जीअं की हिन में शयूं जेके गिहु वग़ैरह आहे ॼमियल हुयो, असांजो गिहु फ्रिज जो रखियलु हुयो, त हिनखे पहिरीं हथनि जी मदद सां ईअं असां मिक्स था करे वठूं। पोइ वरी हिन में असां पाणी शामिलु कंदासीं। मिठी मानी में अक्सर करे माण्हू जेको आहे सो खंड खे ॻारे इस्तेमालु कंदा आहिनि, पाणी में चाश ठाहे, पर खंडु असां साबित बि विझी सघूं था। पोइ उन में इहो करे सघो था तव्हां त 1/2 कलाकु अटो मलण खां पोइ हिनखे रखी छॾियो त खंडु जेका आहे सो हुन में पाणी चङी तरह मिक्स थी वेंदी, जज़्ब थी वेंदी। अगरि तव्हां चाश नथा चाहियो त जीअं हींअर असां चाश कोन ठाही आहे, अटो ॻोहे करे असां हिनखे 15 खां 20 मिंट रखी छॾींदासीं त जीअं हिन जी खंडु जेको आहे हिन अटे सां गॾु चङी तरह पाण में मिली वञे। असां हिनखे ॻोहे था वठूं। मिठी मानी जो अटो सफ़ा नरम नाहे कबो, नॉर्मल रखिबो आहे, थोरो सख़्तु रखिबो आहे, छो जो हिन में असां खंडु मिलियल हूंदी आहे न त उहो पंहिंजो बि चाश कंदी आहे, ॿियूं शयूं बि मिलियल हूंदियूं आहिनि, त हिनखे थोरो सख़्तु रखिजो त जीअं मानी सुठी तरह सां पची सघे। असांजे घर में ॿारनि खे तमामु घणी वणंदी आहे, महिमाननि जे साम्हूं बि असां पेश कंदा आहियूं। सॼी नंढनि वॾनि जी पसंदि जी डिश आहे इहा। ठाहिण बि तमामु आसान, खाइण में बि ॾाढी मज़ेदार आहे।
अटे खे चङी तरह मले वठिजो। घी लॻण जे करे या घी हिन में शामिलु कयो आहे, मलाई शामिलु कई आहे, त हीअ जेको आहे थांवनि खे घणो चिंबड़ंदो न। जीअं तव्हां ॾिसी सघो था त थां असांजो बिल्कुलु साफ़ु पियो आहे। हीअं असांजो अटो मलजी तयारु थी वियो आहे। हाणे हिन खे हिते रखी छॾींदासीं 15 खां 20 मिंट। हिन जे मथां असां सिंधी घी थोरो लॻाए था छॾियूं। हिनखे की प्लेट जी मदद सां ढके था छॾियूं। जेतिरी देरि में असांजो अटो सेट थी वेंदो तेसिताईं असांजो तओ बि तपी वेंदो। चुल्हो ॿारे तओ रखी था छॾियूं त उहो गरम थी वञे। असांजो अटो जेको रखियो होसीं हुनखे 20 मिंट थी विया आहिनि। अचो त चेक कयूं त इहो कीअं थियो। अटो असांजो बिल्कुलु सेट थी वियो आहे, तओ बि असांजो बिल्कुलु गरम थी वियो आहे। अचो त हाणे मिठी मानी पचाइणु शुरू कयूं। मिठी मानी नंढी नंढी पचाइबी आहे, वॾियूं मानियूं तव्हां न पचाइजो, टुटी पवंदियूं। थोरी मोटी रखिजोसि, सनी न कजोसि, थुली कजोसि। थोरो सनी कंदो त सफ़ा पापड़ लॻंदी, खुश्क थी वेंदी इलाही। को घणी थुली कजोसि त को सफ़ा सनी कजोसि। चाश पवण जे करे हीअ अटो थोरो पतलो थी वेंदो आहे, त मानी जो शेप चेंज थी वेंदो, का ॻाल्हि न आहे। हुनखे असां हितां कटे वठंदासीं। हाणे असां वटि जेको आहे सो कटर मौजूदु न आहे घर में। फ़िलहालु असां गिलास जी मदद सां हिन मां नंढियूं मानियूं था कटे वठूं। नंढियूं मानियूं असल में इहो हूंदो आहे त खाइण में बि आसान हूंदियूं आहिनि। ॿार पंहिंजे लंच बॉक्स में बि विझी खणी वञी सघनि था। पचाइण में बि आसान हूंदियूं आहिनि। जेतिरी खाइण जी ज़रूरत हूंदी आहे असां ओतिरो ई खाईंदा आहियूं। चार मानियूं आराम सां तए ते अची वियूं। हाणे मथां थोरो घी लॻाए था छॾियूं। घी असां सिंधी इस्तेमालु कयो आहे, देसी घर जो। भले हिकिड़ी साइड हिनखे चङी तरह पचण ॾियो। मानी असांजी हिकिड़ी साइड पची वई हुई, असां हिनखे उथलाए वरितो आहे। घणा माण्हू हिनखे मिठी मानी, टिकियूं, मिठियूं टिकियूं ईअं चवंदा आहिनि। असां त हिनखे मिठी मानी चवंदा आहियूं। तव्हां जेको हिनखे चवंदा उहो कमेंट करे असांखे ॿुधाइजो कि तव्हांजे घर में हिनखे छा चयो वेंदो आहे। असांजी मानी पची चुकियूं आहिनि ॿिन्ही साइडुनि खां। असां लाहे था वठूं। अहिड़ी तरह सां ॿियूं पचाईंदा वेंदासीं। ॿिए तरफ़ असां पंहिंजी चांहि बि रखी छॾी आहे। अॼु शाम जी चांहि ते असां मिठी मानियुनि सां चांहि पीअंदासीं। असां पंहिंजी ॿियूं पचाए था वठूं मिठी मानियूं। सभु घर वारा खाईंदासीं। असांजी चांहि बि बिल्कुलु तयारु थी वई आहे। अॼु असांजी चांहि में शाम जी चांहि में शामिलु आहिनि मिठियूं मानियूं ऐं चांहि। उमेद आहे अॼु डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। बाज़ारी बिस्किट वग़ैरह खाइण खां ई तव्हां ट्राए करे ॾिसिजो घर में। तव्हांखे, तव्हांजे महिमाननि खे, ॿारनि खे, सभिनी खे तमामु घणी वणंदी। उमेद आहे असांजी डिश खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे ऐं असांखे सपोर्ट कंदा। वरी मिलंदासीं की ॿी प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।